अस्सलाम वालेकुम नाज़रीन, कल्याण न्यूज़ में माया गुलाम मुस्तफ़ा सोलंकी। नाज़रीन, जवाबदार सरदार बिलावल ऐं मुराद शाह जा नाला इस्तेमाल पिया कनि। उमेर बाब चयो आहे त टीणे क़त्ल केस जी ॿुधणी दौरान जवाबदार सरदार बिलाल भुट्टो ज़रदारी ऐं मुराद अली शाह जा नाला इस्तेमाल पिया कनि। पीपल्स पार्टी पंहिंजी पोज़ीशन वाज़े करे त छा इहा कातिलनि सां गॾु बीठल आहे। दादू जी अदालत में टीणे क़त्ल केस जी ॿुधणी बैदि मीडिया सां ॻाल्हाईंदे उमेर बाब चयो त अॼु असांजे ॿिए गवाह खां आॾी पुछा मुकमल थी। सुभाणे असांजो टियों गवाह आॾी पुछा खे मुंहुं ॾींदो। हिन ॿुधायो त केस जी ॿुधणी लाइ सरदार चांडियो, बराम चांडियो, उमेर बाब ऐं संदन वकील अदालत ॾाढो पेश थिया। पुलिस पारां सरदार भाइरनि जी झड़ती वठण बैदि खेनि अदालत अंदरि छॾियो वियो। सरदार चांडियो चयो त असांजे वकील हिकिड़े गवाह खां जरह कई, ॿियो गवाह बि मौजूदु हो। असांजे वकील हिन खां बि जरह करण पिए घुरी। उमेर बाब वारा गवाह खे राति पटियूं पढ़ाइण बैदि शायदि सुभाणे अदालत ॾाढो पेश कंदा।